नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। मुल्की सूरत हाल जो ज़िक्र कंदासीं। सूरत हाल जो मक़सदु सियासी मुआशी ऐं जेका समाजी ऐं असांजी हिन वक़्तु सियासी अदम इस्तेहकाम सां गॾोगॾु इतिहादी हुकूमत जे अंदरि बि पीपल्स पार्टी न मञे, मुस्लिम लीग नून न मञे, पर जेके शयूं नज़र अचनि पियूं त किथे न किथे इख़्तिलाफ़, किथे न किथे सियासी इख़्तिलाफ़ राय ज़रूरु पैदा थी चुकी है या बजट खां पोइ ज़रूरु उहा नज़र अचे पई। इन सां गॾोगॾु IMF वारो मामिलो आहे। वज़ीर आज़म चवे पियो त ग़ैर मामूली देरि थी आहे। इन सां गॾोगॾु इहो पिणु ज़िक्र कंदासीं त सेनेट में सेनेट चेयरमैन खे मरातूं ॾियण जे हवाले सां बिल पेश थियो आहे। ॿी ज़रूरी इहा ॻाल्हि कंदासीं त ज़मानत रद्द थियण खां पोइ PTI जे अॻुवान शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं असद कैसर उहे हिक ई गाॾी में उहे फ़रार थिया जॾहिं हुननि जी ज़मानत रद्द थी आहे। अॻूणे पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी एंटी करप्शन जी कोर्ट 10 लखनि जे मचकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। उनखे बि रिलीफ मिलियो आहे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जाइज़ो वठंदासीं, तबसरो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़ीनगार आहिनि, इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि। कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी। कुर्बान साहब पाण शुरूआत कयूं था सेनेट चेयरमैन जे हवाले सां जेको बिल पेश कयो वियो आहे सेनेट में। पाण शाह महमूद साहब जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून मतिलबु इतिहादी हुकूमत में जेको इतिहाद आहे छा उन में बि के मामला आहिनि, उन ते बि ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। सेनेट चेयरमैन जे हवाले सां जेको बिल पेश कयो वियो आहे उनजो मतन छा आहे ऐं उनजी हिमायत ऐं मुखालफ़त कीअं नज़र अचे पई तव्हांखे? अली रज़ा तव्हांजी महिरबानी। यार हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं माना पावर कॉरिडोर में शयूं ॾिसजनि त उन मां ईअं लॻे थो त हीउ जेको तबिको आहे माना असांजो अशराफिया जो को सिविल हुकूमत में हुजनि, एस्टेब्लिशमेंट में हुजनि, ब्यूरोक्रेसी में हुजनि, उन मां लॻे थो त हुननि खे पाण खां सवाइ बाक़ी कुझु ॾिसण में नथो अचे। माना 22-23 करोड़ जेको ख़ल्क़ ख़ुदा आहे उनजी का हैसियत कोन्हे ऐं हुननि जी उनखे का परवाह कोन्हे ऐं हुननि जी माना जेको बि निंड जेकॾहिं फिटल आहे त इन ते फिटल आहे त हू वधि में वधि जेके बि वसीला मौजूदु आहिनि मुल्क में उन जा मां केतिरो फ़ाइदो वठनि। हाणे सेनेट में मौजूदु हालतुनि में जॾहिं आम माण्हुनि वटि माना खाइण जे लाइ परेशानी आहे, महांगाई जी हालत ख़राब आहे, माण्हुनि वटि वसीला कोन्हनि। हिकु तरफ़ तव्हां वटि एॾी बेरोज़गारी आहे जो माण्हू मौत खे तरजीह ॾियनि था परॾे वञण लाइ। बिल्कुलु सही। ताज़ो तव्हां वाक़ियो जहाज़ ॿुधण में ॾिठो त सवे पाकिस्तानी उन जो में अजल जो शिकार थिया, पर माना कंहिंजे कन ते जूं नथी सुरे। हाणे सेनेट में बिल पेश थिए थो जंहिंमें सेनेट चेयरमैन मौजूदु आहे या रिटायर थियण खां पोइ उन्हनि जे मरातनि जो ज़िक्र आहे। माना इहो तव्हां चई सघो था त हुनजी पेंशन जेका हूंदी उहा लखनि में हूंदी। माना उन वटि ॾहाको खनि मुलाज़िम हूंदा रिटायरमेंट खां पोइ, गाॾियूं हूंदियूं, घर हूंदो, घरनि जी जेका माना उनजी माना उनजी रिहेबिलिटेशन उन ते माना लखे रुपया हू ख़र्च करे सघे थो। उहो मौजूदा त करे सघे थो पर रिटायरमेंट खां पोइ बि करे सघे थो। उनजे घर जा भाती हुन सां गॾु जहाज़ में सफ़र करे सघनि था, पर सरकारी जहाज़ में 3 खां 4 भाती हुन सां सफ़र करे सघनि था। हाणे इहो बिल अचे थो सेनेट में ऐं उन ते डिस्कस थिए थो, उहो बिल मंज़ूर थिए थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजी हाणे मुखालफ़त कई जॾहिं सोशल मीडिया ते उन ते तनक़ीद थिए थी। मतलब कुर्बान साहब नौजवान वटि खाइण लाइ कोन्हे, बेरोज़गारी आहे, कुर्बान साहब माफ़ कजो, ज़र आहे, माण्हुनि वटि तव्हां कर्ज़ई आहियो, तव्हां IMF जा मोहताज आहियो जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो। उनजे बावजूदि कुझु बि केर बि सुधरण लाइ तयारु कोन्हे। इहो मां सम्झां थो त पाकिस्तान जे आवाम जे लाइ ऐं हिन जमहूरियत लाइ ऐं हुक्मरान लाइ मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई शर्मनाक अमल आहे। सही, बिल्कुलु सही था चओ कुर्बान साहब। इहा त गणती वारी सूरत हाल आहे त हिकु पासे इतिहादी हुकूमत किफ़ायत शहरी मुहिम जी शुरूआति करे, ऐलान करे, दावाऊं करे त किफ़ायत शहरी मुहिम असां हलाईंदासीं, उनजो हिसो बणिजंदासीं, उन ते त अमल नज़र किथे बि कोन आयो। पर उटलंदो इन क़िस्म जा बिल, इन क़िस्म जूं जेके शयूं साम्हूं अचनि पियूं त उहा त वाक़ई गणती वारी सूरत हाल आहे। ॿियो इन सां गॾोगॾु कुर्बान साहब इहा शइ हिकु वाज़े ज़रूरु कजो त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल मंज़ूर थियण खां पोइ उनजी मुखालफ़त कई आहे? बिल मंज़ूर थियण वक़्तु छा पीपल्स पार्टी उते मौजूदु न हुई?
हाणे जॾहिं सोशल मीडिया ते तनक़ीद थी आहे उन खां पोइ माना पीपल्स पार्टी जे तर्जुमान उनजी मुखालफ़त जो ऐलान कयो आहे शाद अमरी साहिबा। ठीकु, हाणे माना अजीब ॻाल्हि इहा आहे त बिल कीअं आयो, बिल कंहिं आंदो, सरकारी बैंकूं किथे हुयूं, बिल कीअं माना हिकिड़ो अपर ऐवान में पहिरियां डायरेक्ट आयो, उन खां पोइ हाणे असेंबली में बिल वेंदो ऐं जॾहिं सोशल मीडिया ते तनक़ीद थिए थी त उन खां पोइ तव्हां उनजी बिल जी मुखालफ़त था कयो। सुठो अमल आहे त उनजी मुखालफ़त थियणु घुरिजे, पर पहिरियां अहिड़ी तयारी छो न हुई? जॾहिं तव्हां माना कुझु डॉलर लाइ माना 1 अरब सवा अरब डॉलर लाइ तव्हां माना 6 महीननि खां गुज़रनि खां तव्हां IMF ॾाढो गीसियूं कयो था, तव्हांजी माना कर्ज़ तव्हांजो किस्त मंज़ूर नथी थिए ऐं उन जे बावजूद बि तव्हां जेके पंहिंजो अयाशियूं ऐं तर्ज़ ज़िंदगी आहे उनखे तब्दील करण लाइ तयारु कोन आहियो। हाणे अॼु माना तक़रीबन 20 तारीख़ आहे, बाक़ी 8 ॾींहं IMF जे माना जेको हलंदड़ प्रोग्राम आहे ऐं हीअं त ॾिसण में इहो पियो अचे त इहो प्रोग्राम हाणे माना मंतगी अंजाम ते पहुची चुको ऐं IMF तरफ़ां पाकिस्तान खे का किस्त नाहे मिलणी। नओं प्रोग्राम जॾहिं वरी पाकिस्तान अप्लाई कंदो त ॾिठो वेंदो, पर हींअर ताईं जेके लवाज़मात आहिनि उन जो त इहो आहे त ईंदड़ माना ईंदड़ ॾींहंनि में बजट खां पोइ जॾहिं पाकिस्तान खे पैसा वापसि करणा पवंदा ऐं उनजे हवाले सां पाकिस्तान खे माना ॾाढो भोगणो पवंदो। माना जेका इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त असांजी अशराफिया कुझु बि सिखण लाइ तयारु कोन्हे। तव्हां किफ़ायत शुआरी जी ॻाल्हि कई, उहो सिर्फ़ु ऐलान हुया, बिल्कुल उन ते कुछ भी माना अमल न थियो ऐं हीअं ते तव्हां वटि के बि अंग घर मौजूद न हूंदा न सरकार पेश करे सके थी तो उन किफ़ायत शुआरी जो मैशत के आवाम के कहिड़ो फ़ाइदो थियो। मुझे ख्याल में न हुजण बराबर को फ़ाइदो बिल्कुल बिल्कुल सही था। मार्केटूं बंदि करण जो ऐलान कयो था 8 वॻे कुछ 3 महीननि खां कयो था, उन ते अमल दरामल नथा कराए सघो। एनर्जी जेका तवानाई बचत जे हवाले सां तव्हां ऐलान कयो था त अमल दरामल नथा करे सघो। तव्हांजा इदारा माना कमु करण जे लाइक़ न रहिया। सवे माण्हू तव्हांजा इंसानी इसमें जे शिकल में ॿाहिरि वञनि था, तव्हांजा इदारा बेवस आहिनि, उन्हनि खे रोके नथा सघनि। इहा आहे असांजी माना इंतज़ामी कार वहिंवार हिन माना पाकिस्तान जी। बिल्कुल सही था चओ त ख्वाजा आसिफ साहब भी कुर्बान साहब इन शइ जो एतराफ़ करे चुको आहे त मुल्क में रोज़गार जा मौक़ा न आहिनि। राणा सनावला साहब भी इहा बार बार ॻाल्हि करे पियो, मुल्क में रोज़गार जा मौक़ा न आहिनि, मुल्क में तरक्की जी रफ़्तार जेका आहे उहा बिल्कुलु बि न हुजण जे बराबरि आहे। बेरोज़गारी आहे, परेशानी आहे, जंहिंजे करे माण्हू ॿाहिरि वञण ते मजबूर आहिनि। क़ानूनी तरीक़े सां त ज़रूरु वेंदा हूंदा, पर ग़ैर क़ानूनी तौर ते बि तमामु घणा माण्हू वञनि पिया। इन ह्यूमन ट्रैफिकिंग ऐं जेका स्मगलिंग आहे, इंसानी स्मगलिंग आहे, उनजो हू निशानो बणिजनि पिया। पंहिंजा ॻठा घर मिल्कियतूं खपाए 30-35 लख रुपया, जेको हिन भेरे ॿुधाए पियो वञे त 35 लख रुपया हिकु माण्हू खां वरिता विया आहिनि ऐं उहे माण्हू विया आहिनि। त हाणे सवाल इहो पैदा थिए थो, कुर्बान साहब मुख़्तसिर जवाबु ॾिजो त पाण जीअं शाह महमूद साहब वारे मामले ते बि ॻाल्हाए सघूं। त सवाल इहो पैदा थिए थो त हुकूमत में वेठल माण्हू, कैबिनेट में वेठल माण्हू जेकॾहिं इहा बेवसी ॾेखारीनि त पोइ अमल केरु कंदो, अमल केरु कराईंदो? बिल्कुलु बेवसी कोन्हे, इंतिहा क़िस्म जी बेहिसी आहे ऐं ड्रामाबाज़ी आहे कि ही कुझु बि अवाम लाइ करण लाइ तयारु कोन्हनि। ही सियासी इंतकाम वठण लाइ संदराबद वेठा आहिनि। मौजूदा हुकूमत हुजे, गुज़िरियल हुकूमत हुजे, उन खां गुज़िरियल हुकूमत हुजे, हिन सभई इदारा उन में इस्तेमालु थियनि था। FIA खां वठी पुलिस, नेब, जंहिंजो इहे सबब आहे त तव्हांजा इदारा पर पंहिंजो कमु नथा कनि जेको उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, छो त तव्हां उन्हनि खे सियासी इंतकाम लाइ प्लान वठण लाइ इस्तेमालु कयो था। FIA हाणे सियासी जमातनि ख़िलाफ़ छापा हणण लाइ त मौजूदु आहे, पर ह्यूमन स्मगलिंग रोकण लाइ उन वटि उनखे का ख़बर चाह न आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, माफ़ कजो कुर्बान साहब। पुलिस जी बिल्कुलु कुर्बान साहब। शाह महमूद कुरैशी साहब, असद कैसर, असद उमर साहब ज़मानत रद्द थियण खां पोइ फ़रार थी विया। मुख़्तसिर जवाबु ॾिजो, आख़िरी सुवालु आहे त छा केसनि खे मुंहुं ॾियण खां हाणे हू फ़रार पिया चाहिनि, जंहिंजे करे हू हुननि इहो रस्तो अख़्तियार कयो? छाकाणि त शाह महमूद साहब चवे पियो त हाणे पार्टी बि मां संभालींदुसि ऐं सभिनी शयुनि खे मुंहुं मां ॾींदुसि, पर हीउ जेको अॼोकी वीडियो साम्हूं आहे त उन में ॾिसी सघिजे थो त शाह महमूद साहब ऐं इहे सभु जेके बि अॻवान आहिनि, 3 अॻवान जेके सीनियर अॻवान आहिनि PTI जा, त उहे अदालत मां फ़रार थी वञनि था। मां सम्झा थो त सियासी अॻवान तौरु, सियासी कारकुन तौरु इंतिहाई बेहयाई वारो अमल आहे त तव्हांखे सियासी
तव्हां ते ॾुखियाई अचे तव्हां हुनखे मुंहुं ॾेई न सघो ऐं तव्हां फरारत अख़्तियार कयो। मुंहिंजे ख़्याल में उहो कहिड़ो बि अॻवान हुजे उन लाइ इंतिहाई इहो शर्मनाक अमल आहे ऐं हिननि खे गिरफ़्तार थियणो आहे। हींअर 2 फ़ैसिला आहिनि जेके इंतिहाई अहम आहिनि, क्लियर आहिनि। हिकिड़ो इहो आहे त PTI सां जेको वेंदो उनखे जेल थाणा कचहरियूं मुंहुं ॾियणो पवंदो। हुन वटि ॿियो रस्तो आहे त उनखां रस्ता अलॻि करे बाज़ाब्ता ऐलान करे किथे छपर छांव वठे, पोइ इस्तेहकाम पाकिस्तान में छांव में माना हिसो वठे, बिल्कुलु सही था चओ। पार्टी जॉइन करे, न्यू लीग जॉइन करे। सो तंहिं करे इन खां सवाइ ॿियो रस्तो न आहे। तंहिं करे सियासी अॻवान लाइ बहितर इहो आहे त जेको बि उन ते ॾुखियाई अचे थी उनखे मुंहुं ॾेई आवाम खे ॾाढो सुरखरू थियनि बजाए वॾी महिरबानी कुर्बान साहब। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।